जी बिल्कुल गादियर शहर कराची में गुज़रे रात खां जेका वक़्फ़े वक़्फ़े सां किथे हल्की किथे तेज़ बरसात जो जेको सिलसिलो जारी आहे। बरसात सबब जिते गादियर शहर कराची जा अहम रोड जंहिंमें शारा फैसल, शारा पाकिस्तान, एम.ए. जना रोड उते गोॾे जहिड़ो पाणी बीजी वञण करे ट्रैफिक जाम थी वई आहे। उते कराची जे नालनि जी जेका सूरत हाल आहे उहा बि इंतिहाई ख़राबु आहे। तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त कराची जा जेके मुख़्तलिफ़ नाला आहिनि जंहिंमें गुजर नालो आहे, मंज़ूर नालो आहे, मंज़ूर कॉलोनी नालो आहे या ॿिया जेके नाला आहिनि उन्हनि उहे नाला जेके आहिनि उहे उथली पिया आहिनि। नाला उथली पवण जे करे मुख़्तलिफ़ जेके आबादियूं आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते मंज़ूर कॉलोनी वारो जेको इलाइक़ो आहे या उनखां अलावा महमूदाबाद वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में घरनि अंदरि पाणी काहिजी पियो आहे, जंहिंजे करे जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। मौसमियात खाते पारां जेतोणीक बरसात अचण खां अॻु में ई आगाही ॾिनी वई हुई त हीअ शदीद बरसात थी सघे थी ऐं बरसात सबबि जेके कराची जा बरसाती नाला आहिनि उहे उथली पवंदा। तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे जेकॾहिं ॾेखारे त हिननि बरसाती नालनि जी का सफ़ाई न थी सघी आहे ऐं वॾे अरसे खां वठी तव्हां ॾिसी सघो था त उन्हनि अंदरि किन किचिरो गाह ऐं पन ॾील ॿियूं शयूं जेके आहिनि नालनि अंदरि तव्हांखे मौजूदु नज़र ईंदियूं। हीअ जेका आहे शहरी इदारनि जी कारकर्दगी जा पोल खोलींदड़ फुटेजिस आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त कंहिं बि जेको आहे शहर जे नालनि जी का सफ़ाई जेका आहे उहा न थी आहे। सफ़ाई न थियण जे करे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके कॉलोनियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में बरसाती पाणी जेको आहे उहो काहिजी पियो आहे, जंहिंजे करे इलाइक़े वासी जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी हेठि अची विया आहिनि। एॾी वॾी बरसाति पइजी वई आहे गादियर शहर कराची में, उन बावजूदि असांखे किथे बि मेयर कराची या डिप्टी मेयर नज़र न आयो आहे। नई KMC जो जेको अमलो आहे उहो किथे असांखे नज़र आयो आहे। तंहिंजे करे कराची शहर अंदरि जहिड़ी रीति हिकु पासे कराची जा जेके अहम रोड आहिनि उन्हनि रोडनि ते गोॾे जेॾो पाणी बीजी वियो आहे त ॿिए पासे वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त कराची जा जेके बरसाती नाला आहिनि उहे उथली पिया आहिनि। उन्हनि नालनि जी प्रॉपर सफ़ाई जेका आहे उहा न थी सघी आहे ऐं अॼोकी जेका बरसाति आहे उन शहरी इदारनि सिंध हुकूमत जा समूरा जेके आहिनि उहे पोल खोले छॾिया आहिनि। मौसमियात खाते जो चवणु आहे त हीउ जेको बरसाति जो सिलसिलो आहे उहो अञा 3 ॾींहं जेको आहे 2 ॾींहं जारी रहंदो। जुमे ताईं जेका आहिनि वक़्फ़े वक़्फ़े सां किथे हल्की किथे तेज़ बरसाति पवण जो जेको आहे उहो इम्कानु आहे। तंहिंजे करे अञा बि इन्हनि नालनि जी सफ़ाई न थी त वधीक जेको आहे उहो नुक़सान जो अंदेशो ज़ाहिर कयो पियो वञे। जी।